أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال الذي نجا منهما وادكر بعد أمة أنا أنبئكم بتأويله فأرسلوني يوسف أيها الصديق أفتنا في سبع بقرات سمان يأكلهن سبع إجاف وسبع سنبلات خضر وأخرى يابسات لعلي أرجع إلى الناس لعلهم يعلمون قال تزرعون 7 سنين دعبا فما حصدتم فذروه في سنبله إلا قليلا مما تعقلون ثم يأتي من بعد ذلك 7 شداد يأكلن ما قدمتم لهن إلا قليلا مما تحصنون ثم يأتي من بعد ذلك عام فيه يغاث الناس وفيه يعصرون رب اشرح صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد یہ آیات سورہ یوسف جو 45 کھاں 49 45 to 49 آیات हुयूं سورہ یوسف जूं. हाणे इन में यूसुफ अलैहि सलाम ड्रीम जे बारे में ॿुधाईंदो ऐं बादशाह जेको ड्रीम ॾिसे पियो. पोइ आयत में बादशाह घड़ी घड़ी हिकिड़ो ड्रीम ॾिसे पियो ऐं उहो ख़्वाब जेको हुयो उनखे एतिरो परेशान कयो जो हुन पंहिंजी सॼी कैबिनेट पंहिंजा एडवाइज़र सॼा घुराया ऐं सभिनि खां पुछणु लॻो त इहो ख़्वाब जेको आहे हिन जी ताबीर ॿुधायो, मूंखे इहो ख़्वाब घड़ी घड़ी अचे थो, इन ख़्वाब जी माना छा आहे. त हाणे उनखां पोइ वारी जेका आयत वक़ाल लज़ी नजा मिनहुम वदक्कर बाद उम्मतिन अना उनब्बिउकुम बितअवीलिही फअरसिलूनी. हाणे जेको हिकिड़ो ॼणो निकितो जेल मां, यूसुफ अलैहिस्सलाम वटि 2 साथी हुया जेल जा. हिकिड़े ॼणे खे जेके यूसुफ अलैहिस्सलाम ॿुधायो त तूं जेको बादशाह खे शराब ऐं ड्रिंक इहे शयूं सर्व कंदे, उहो हाणे उते ई हुयो बादशाह सलामत वटि. त बादशाह जेको आहे पंहिंजो ड्रीम जेको आहे ख़्वाब पंहिंजे एडवाइज़र्स खे, पंहिंजे वज़ीरनि खे, पंहिंजे ख़ासि माण्हुनि खे उन्हनि खे ख़्वाब ॿुधायो त उहो उन वक़्तु ड्रिंक सर्व करे रहियो हुयो. जीअं मीटिंग्स थींदियूं आहिनि त के माण्हू हूंदा आहिनि उहे सर्व कंदा आहिनि, को पाणी ॾींदो आहे, को मानी, त उहो उन वक़्तु बादशाह खे शराब सर्व करे रहियो हुयो. त हुन जेको आहे इहो ख़्वाब ॿुधो ऐं इहा शइ ॾिठई त जेके बि वज़ीर आहिनि, जेके बि उन में एडवाइज़र्स आहिनि, उन्हनि मां कंहिंखे बि इन ख़्वाब जी ताबीर नथी अचे ऐं सभु जेके आहिनि उहे इहो था चवनि बादशाह खे त इहो जेको आहे परेशान कुन ख़्यालु आहे, सफ़ा इन जो को बि मक़सदु कोन्हे. त उनखे उन वक़्तु यकदमि में क्लिक थियो छाजो यूसुफ अलैहिस्सलाम जो, त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो जंहिं असांखे ख़्वाब जी ताबीर ॿुधाई ऐं हाणे जेको आहे मां उन खां इहा शइ पुछी सघां थो त उनजो रिस्पॉन्स छा हुयो. जॾहिं इहो ख़्वाब ॿुधई त उनजो रिस्पॉन्स छा हुयो. उन बादशाह खे चयो, हाणे हिन में चयईं त ऐं जेको ॿिन्हिनि मां ॿाहिरि निकितो उनखे यादि आयो ऐं तंहिं चयो त उनजी जेका ताबीर आहे, इन ख़्वाब जी जेका ताबीर आहे उहा मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, मूंखे सिर्फ़ु छॾियो. हाणे हिन में चए अना उनब्बिउकुम 2 दफ़ा, अना उनब्बिउकुम 2 दफ़ा अना आहे, मतिलबु 2 दफ़ा मां आहे, हिकु दफ़ो न. त एतिरो एक्साइटेड थी वियो त बादशाह खे चई त मूंखे मां तव्हांखे इन ख़्वाब जी माना मां तव्हांखे ख़्वाब जी माना ॿुधाईंदुमि. त हाणे कंहिंखे बि इन ख़्वाब जी माना नथी अचे, पर ख़्वाब जी माना केरु ॿुधाईंदो. हाणे उहो चए थो शराब जेको वेटर आहे उते बादशाह जो, उहो चए थो मां तव्हांखे इन ख़्वाब जी माना ॿुधाईंदुमि. बादशाह जो हिकिड़ो वॾो मसइलो कंहिंखे बि कोन थो अचे, उहो हिकिड़ो हुनजो नौकर वेटर जेको आहे उहो चए थो उनखे मां ॿुधाईंदुमि. हाणे उनखे यूसुफ अलैहिस्सलाम छा चयो. यूसुफ अलैहिस्सलाम उनखे चयो त मुंहिंजो जेको आहे ज़िक्र कजां बादशाह वटि या उते उन में महल में, त हुनखे शैतान एतिरा साल इहा शइ विसारे छॾी. हाणे उनखे इहा शइ यादि आई. कीअं यादि आई? जॾहिं बादशाह पंहिंजो ख़्वाब ॿुधायो. यादि अचण खां पोइ हुनखे इहो चवणु घुरिजी आहे त बादशाह खे चई आहे त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे यूसुफ ऐं उहो जेल में आहे, मूंखे उन मोकिलियो त मां उनखां पुछां. पर न, हिन ईअं न चयो. हिन चयो त मूंखे मोकिलियो, मां इन जी जेका ताबीर आहे, इन जेको मतिलबु आहे ख़्वाब जो, इहो तव्हांखे मां ॿुधाईंदुमि. हाणे ईअं छो चई, यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो छो न कई? इन जो रीज़न इहो थी सघे थो त इन खे हिकिड़ी ज़हन में, हिकिड़ी दिलि में शइ आई त जेके सभु वज़ीर आहिनि, जेका सॼी कैबिनेट आहे बादशाह जी, जेके बि उनजा एडवाइज़र्स आहिनि, उनखे इहा शइ नथी अचे.
उन्हनि खे इहो इन शइ जी जेको ख़्वाब जी ताबीर आहे उहो नथो, बादशाह जो जेको मसइलो आहे उहो हल नथा करे सघनि, एॾियूं वॾियूं वॾियूं पघारूं था खणनि, बादशाह वटि नौकिरी था कनि, ऐं पर उन्हनि खे बादशाह जो जेको इहो मामूली मसइलो आहे उनजो हल उन्हनि वटि कोन्हे। मां अगरि बादशाह खे इहा शइ ॿुधाईंदुमि त मुंहिंजो जेको आहे स्टेटस बि वधंदो, मुंहिंजी तरक़ी बि थींदी, मां बादशाह जो ख़ासि माण्हू थी वेंदुमि। हुनखे इहा शइ ज़हन में आई त इन करे यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो न खईं, चयईं त मूंखे सिर्फ़ु तव्हां मोकिलियो, मां तव्हांखे जेको आहे इन ख़्वाब जी ताबीर ॿुधायां थो, मूंखे सिर्फ़ु हितां मोकिलियो। त अहिड़े क़िस्म जा इलाही माण्हू ज़िंदगी में हूंदा आहिनि, जॾहिं उन्हनि सां तव्हां भलाई कंदव, जॾहिं तव्हां उन्हनि सां भलाई कंदव त रिटर्न में जॾहिं तव्हांजो कमु पवंदो तव्हांजो या त फ़ोन बि न खणंदा, तव्हां सां मिलंदा बि कोन, या वरी तव्हां सां जेको चवंदा हा सुभाणे तव्हां चवंदो मां हिन ते एॾो वॾो अहसान कयो, मां हिन जे मथां इन जो एॾो ख़ासि कमु कयो, पर हाणे उहो सभु शयूं विसारे छॾे, उन मां का बि शइ यादि कोन अथसि, ऐं हाणे मुंहिंजो नंढो कमु पियो अथसि त उहो बि मुंहिंजो नथो करे। त इहा हिकिड़ी नॉर्मल शइ हूंदी आहे। उनखां पोइ छा थींदो आहे त असां इहो सोचींदा आहियूं, तव्हां इहो सोचींदा आहियो त हिकिड़े माण्हू सां भलाई कयव, उन रिटर्न में तव्हांखे कुझु बि फेवर न ॾिनी, ॿिए माण्हू सां भलाई कई, उनजे मथां अहसान कयो, उनजो तव्हां अहिड़ा कमु कया, उन रिटर्न में तव्हांखे जेको आहे तव्हांजो कमु न कयो, टे माण्हू सां भलाई कई, उन रिटर्न में तव्हांजो कमु न कयो, पोइ हिकिड़ी शइ डेवलप थींदी आहे ज़हन में त मां सभिनि सां भलाई कयां थो, पर जॾहिं मुंहिंजो कमु पए थो, नंढो कमु आहे, त उहो बि कोई नथो करे, जंहिंसां मां एॾो भलाई कई आहे, एॾो जंहिंजे मथां अहसान कयो आहे, थोरो कयो आहे, पर उहो मुंहिंजो कमु नथो करे। पोइ हिकिड़ी ज़हन में दिलि में हिकिड़ी शइ पैदा थींदी आहे त हाणे मां कंहिंसां बि भलाई न कंदुमि। चइनि माण्हुनि सां तव्हां भलाई कई, पंजो माण्हू तव्हां ॾे आयो, तव्हां चवंदो मां हिन सां बि न कंदुमि, सुभाणे हे मुंहिंजो उहो ई कमु न कंदो, इन करे पोइ माण्हू सेल्फिश थी वेंदो आहे। पोइ माण्हू खे उहा शइ जेका आहे ज़हन में दिलि में अची वेंदी आहे, मां भलाई छाजे लाइ कयां, छाजे करे जॾहिं मुंहिंजो कंहिं में कमु पए थो, उनखां पोइ त उहो मूंखे जवाब ई नथो ॾिए, या फ़ोन ई नथो खणे, मां वञांसि थो त मूंसां मिले नथो, या मां कमु चवांसि थो चए थो सुभाणे, ऐं मां उन माण्हू जो एॾो कमु कयो। त इहा शइ हिकिड़ी ज़हन में डेवलप थींदी आहे त जॾहिं बि भलाई कयो, जॾहिं बि कंहिंसां भलाई करण जो सोचो या कंहिंसां भलाई कयो, त इहा वन वे हुजणु घुरिजे, टू वे न हुजणु घुरिजे, इहा सिर्फ़ु हिकिड़ी साइड ॾांहुं हुजणु घुरिजे, ऐं उनजो जेको अजुरु आहे उहो तव्हांखे ज़हन में हुजे त अलाह सुभाणे व ताला ॾींदो। त इन में इहा शइ डेवलप न थींदी, इहा शइ न थींदी त मां भलाई करणु छॾे ॾियां, छो जो अगरि तव्हां भलाई कंहिंसां कयो था त इहो तव्हांजो फ़ाइदो आहे, जंहिंसां कयो था उनजो त आहे ई आहे, पर असल में इहो फ़ाइदो तव्हांजो आहे। तव्हांखे इन जो अजुरु जेको आहे उहो केरु ॾींदो? अलाह सुभाणे व ताला ॾींदो, पर उहो अजुरु कहिड़े नमूने ॾींदो उहो सिर्फ़ु अलाह खे ख़बर आहे, उहो अलाह जी मर्ज़ी सां हूंदो, अलाह जी चॉइस सां हूंदो, तव्हांजी चॉइस सां न हूंदी उहा शइ। तव्हांजो कमु सिर्फ़ु इहो आहे त ॿियनि सां भलाई कयो, छो जो अलाह सुभाणे व ताला उन माण्हू खे तव्हां ॾे मोकिलियो आहे, छो जो अलाह ताला तव्हांखे उहा शइ ॾिनी आहे, तव्हां उन माण्हू जो जाइज़ कमु उहो कयो था, त अलाह ताला तव्हांखे एतिरी शइ ॾिनी आहे त तव्हां इहो अहसान करे सघो था। जीअं अलाह ताला फ़रमाए थो त जीअं मां तव्हां ते अहसान कयो आहे, ईअं तव्हां माण्हुनि जे मथां अहसान कयो, ऐं उहो जेको बि अहसान हुजे उहो वन में हुजे, रिटर्न में ईअं न त कंहिंजे मथां तव्हां अहसान कयो, कंहिंसां भलाई कयो, ऐं इन सोच जे करे भलाई कयो त इहो मोट में मूंसां इन खां वधीक भलाई कंदो, न, इहा शइ वन में हुजणु घुरिजे, छो जो अगरि तव्हां इहा शइ सोच रखी त रिटर्न में उहो मूंसां वधीक भलाई करे जेका मां हुन सां कई आहे, त आस्ते हली हली छा थींदो, शैतान तव्हांखे ई चवंदो कोई बि तुंहिंजो कमु नथो करे, जॾहिं तुंहिंजो हुन में कमु पए थो, पर तूं सभिनि जा कमु करे थो, आस्ते हली हली तव्हां भलाई तां हटंदा वेंदो। न, भलाई जेका हुजे इहा वन में हुजणु घुरिजे, ऐं उहा भलाई जेका आहे उनजो जेको अजुरु आहे उहो सिर्फ़ु उमेदु रखणु घुरिजे कंहिंमां, अलाह सुभाणे व ताला मां। त हाणे हिनखे चयईं त मूंखे जेको आहे उहो मोकिलियो। हाणे हे जेको आहे उहो वेंदो हूंदो यूसुफ अलैहिस्सलाम ॾे, जॾहिं रस्ते में हूंदो उनखे ज़हन में शइ यादि अची वियुसि सभु कुझु। हाणे ज़हन में हूंदुसि मां एॾे साल मूंखे यादि न हुयो, मूंखे यूसुफ ख़्वाब जी ताबीर ॿुधाई, ऐं उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे मूंखे चयो त बादशाह सां ज़िक्र कजां, मां त इहो कुझु बि न कयो। हाणे वञण सां वञी मां यूसुफ खे छा चवंदुमि? इलाही ईअं बि हूंदा आहिनि माण्हू, उहे चवंदा आहिनि त हाणे मुंहिंजो वरी इन माण्हू में कमु पियो आहे, वरी मां हिन कीअं चवंदुमि, छो जो इन मूंखे नंढो हिकिड़ो कमु चयो, मां हुनजो न कयो, पर हाणे वरी मुंहिंजो इन माण्हू में कमु पियो, मां हाणे कीअं वञा हिन ॾे, छा चवां? वञा त ॿ शयूं, हिकु त या हुनखे सॉरी चवां जेको मां हुनजे कमु न कयो, उहो कमु मूंखे ॿुधाई, मां हुनखे सॉरी चवां त मां इहो कमु छाजे करे न कयो, या वरी मां ईअं ज़ाहिर थियां, ईअं शो कयां त मूंखे इहो यादि ई कोन्हे जेको तूं मूंखे कमु चयो, मूंखां ज़हन ताईं ॻाल्हि हली वई। त हिन में इहो सोचींदो वेंदो हूंदो त हिन अॻिली आयत में छा चयो, त इहा शइ उनजे ज़हन में निकिरी वई। हिन जा जेके वर्ड्स हुया ॿी आयत में, उहो छा पियो चए? चई त यूसुफ डायरेक्ट सॾ यूसुफ अलैहिस्सलाम खे जेल में वियो, चई यूसुफ अय्युह सिद्दीक़,
यूसुफ अय्युह सिद्दीक़, सिद्दीक़ चवंदा आहिनि, सिद्दीक़ पाण निकितल आहे, चवंदा आहिनि सचो, ऐं सचो अहिड़ो जेको दुनिया में ॿियो कोई बि न हुजे, ऑनेस्ट, सचो ऐं एतिरो सुठो दुनिया में इन जहिड़ो कोई हुजे ई न। त यकदमि में वियो उनखे ईअं चयईं, यूसुफ ए सचा दोस्त, ए मुंहिंजा सचा दोस्त, तो जहिड़ो को दुनिया में को बि कोन्हे, तो जहिड़ो को दुनिया में सुठो माण्हू ई कोन्हे, तूं ई हिकिड़ो सुठो माण्हू आहे हिन दुनिया में मुंहिंजे लाइ। त उनखे ईअं ज़ाहिर कयईं त तूं जेको मूंखे कमु चयो उहो त ठीकु आहे, थी सघे त मूंखां विसरी वियो हुजे, पर नेक्स्ट टाइम जॾहिं मिलियुसि त उनखे चयईं त तो जहिड़ो को दोस्त ई कोन्हे। हालांकि यूसुफ अलैहिस्सलाम उनखे हिकिड़ी नंढी रिक्वेस्ट कई त बादशाह सां मुंहिंजो ज़िक्र कजां, पर हुन इहा शइ न कई। एतिरा साल यूसुफ अलैहिस्सलाम जेल में, अगरि हुनखे इहा शइ ॿुधाए आहे त यूसुफ अलैहिस्सलाम हुनखे ज़हन में हुजे त यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे ख़्वाब जी ताबीर ई न ॿुधाईंदो। अगरि मां हुनखे यूसुफ अलैहिस्सलाम खे चयो त मूंखे इहा शइ विसरी वई या पोयूं ॻाल्हियूं मां हुन सां डिस्कस कयूं त यूसुफ अलैहिस्सलाम थी सघे थो मूंखे ख़्वाब जी ताबीर न ॿुधाए, त हुन सां ईअं छो कयईं त मां जेको आहे हाणे तोॾे आयो आहियां ऐं तूं जेको इहा पुराणी शइ आहे इहा मूंखां यादि ई ज़हन में ई लही वई आहे। चई यूसुफ अय्युह सिद्दीक़, ए सचा यूसुफ, ए मुंहिंजा प्यारा जिगरी दोस्त, तोखां वधीक हिन दुनिया में को सचो आहे ई कोन। ईअं चई उनखां पोइ छा चयईंसि, अफ़्तिना फ़ी सबअ बक़रातिन सिमानी याकुलहुन्न सबउन इजाफ़ूं व सबअ सुंबलातिन ख़ुदरियूं व उख़रा याबिसातिन। उनखे ईअं न चयईं त हाणे आयो छाजे लाइ हुयो यूसुफ अलैहिस्सलाम ॾे, इहो जेको बादशाह जो जेको शराब पीआरण वारो हुयो, इहो यूसुफ अलैहिस्सलाम ॾे छाजे लाइ आयो, ख़्वाबु पुछणु आयो। ख़्वाबु कंहिं ॾिठो, बादशाह ॾिठो। हाणे अची यूसुफ अलैहिस्सलाम खे चए आहे त बादशाह हिकिड़ो बादशाह सलामत ख़्वाबु ॾिठो आहे, उन ख़्वाब जी ताबीर कंहिंखे नथी अचे ऐं मूंखे ख़बर आहे इहा शइ मूंखे तूं ॿुधाईंदे। न, हुनखे ईअं बि न चयईं त इहो ख़्वाबु आहे, इहो बि न ॿुधाईंसि त इहो ख़्वाबु आहे, ईअं बि न चयईंसि त इहो बादशाह ख़्वाबु ॾिठो आहे। हुनखे डायरेक्ट जेको आहे चई त मूंखे इन जे बारे में फ़तवा ॾे, मूंखे इन जे बारे में तूं ओपिनियन ॾे, तूं पंहिंजो जेका आहे उहा शइ ॾे त 7 जेके गाऊं आहिनि, थुलियूं, मतारियूं, मोटियूं, ताज़ियूं, उन्हनि खे 7 सुकल ऐं वीक जेके गाऊं आहिनि उहे खाई थियूं वञनि, ऐं 7 गोशा आहिनि जेके सावा आहिनि ऐं 7 गोशा आहिनि जेके सुका आहिनि। हाणे हुनखे इहो बि न ॿुधाईं त इहो बादशाह जो ख़्वाबु आहे, हुनखे इहो बि न ॿुधाईं त इहो ख़्वाबु आहे, डायरेक्ट हुनखे इहा स्टेटमेंट ॾिनई कंहिंखे, यूसुफ अलैहिस्सलाम खे। अगरि हुनखे चई आहे त इहो बादशाह जो ख़्वाबु आहे त थी सघे थो हुनखे ज़हन में हुजे त यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे चवंदो त इहो त बादशाह जो, तूं बादशाह वटि एॾा साल हुई, बादशाह जो ख़्वाबु तूं मूं वटि खणी आयो, तूं मुंहिंजो ज़िक्र छो न कयो। थी सघे थो उहो न ॿुधाए त न बादशाह खे पाण खे मोकिल, या ॿियो को बादशाह खे मां इहो नथो ॿुधायां जेसिताईं मां जेल मां न निकिरां। हुनखे इहे शइ ज़हन में हुयूं, इन करे हिनखे इहो ॿुधायईं कोन त इहो जेको ख़्वाबु आहे इहो बादशाह ॾिठो। त अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि। त हुन छा कयो, हिकिड़ो सचाई जेका आहे उहा लिकायईं। कॾहिं कॾहिं सचाई लिकाइण बि इहो कूड़ में शामिलु थींदो आहे। जीअं असां वटि इहा शइ कॉमन आहे त असां हूंदा हिकिड़ी जॻह ते आहियूं, कंहिं वटि असां वटि पहुचणो हूंदो आहे, पर असां चवंदा आहियूं असां तुंहिंजे वेझो आहियूं, हालांकि 4-5 किलोमीटर, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर परे आहियूं, असांखे अधु कलाक में पहुचणो आहे, हुनखे चवंदा असां 10 मिंट में पहुचूं था। या कंहिंखे का शइ ॾियणी हूंदी आहे, हा तोखे सुभाणे ॾींदुमि, ख़बर हूंदी आहे त इहा सुभाणे ताईं तयारु न थींदी, पर असां हुनखे चवंदा आहियूं सुभाणे। त नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि में असां जेको आहे ॻाल्हियूं पंहिंजूं एड कंदा आहियूं या असां कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं। त हिन में जेको आहे इहो बि हिकिड़े क़िस्म सां कूड़ आहे त तव्हां अगरि सचाई लिकायो, सचाई लिकाइण जो मक़सदु जेको आहे उहो बिहाइंड, उहो पोयां हिकिड़ो ॿियो मक़सदु हुजे, ऐं तव्हां को स्टेटमेंट सचाई का लिकायो था, इहो बि हिकिड़े क़िस्म जो कूड़ आहे। माण्हू चवंदा आहिनि मां उनखे न ॿुधायो, मां कूड़ त न ॻाल्हायो, पर तव्हां सचाई लिकाई, छो जो सचाई अगरि कोई लिकाए थो इहो बि हिकिड़े क़िस्म सां कूड़ आहे। त हिन जेको आहे सचाई लिकाई, हुनखे इहो न ॿुधाई त इहो बादशाह जो ख़्वाबु आहे ऐं इहा जेका शइ आहे मां तोखां पुछां थो, इहो बादशाह ख़्वाबु थो ॾिसे, हिन जी ताबीर कंहिंखे बि नथी अचे, हाणे मूंखे ॿुधाए। अच्छा, उनखां पोइ चईं उख़रा याबिसातिन लअली अर्जिउ इलन्नास। हाणे हुनखे चईं त मूंखे इन शइ जी ताबीर, मूंखे इन शइ जे बारे में ॿुधाए, इहो जेको मां तोखे ॿुधायो त मां जीअं माण्हुनि खे वञी ॿुधायां। ईअं न चईं त कंहिं बादशाह हिकिड़ो हुयो जो ख़्वाबु ॾिठो, बादशाह हिकिड़ो हुयो जेको पुछे पियो ख़्वाब जी ताबीर, पर हिन चयुसि त इलन्नास, असांखे इन शइ जी माना ॿुधाए ऐं असांखे इहा शइ ॿुधाए त जीअं मां माण्हुनि खे वञी ॿुधायां। इहो मसइलो हिकिड़े बादशाह जो न आहे, इहो सॼो माण्हुनि जो मसइलो आहे। अगरि हिकिड़े माण्हू जो ॿुधाया त यूसुफ अलैहिस्सलाम थी सघे थो पुछे हा त इहो कंहिंजो मसइलो आहे, पर हिन चयो त न अलन्नास लअल्लहुम यअलमून, इहो ॿुधाए त जीअं मां वञी उन्हनि खे इहा शइ ॿुधायां त इहा शइ उन्हनि खे मत इन शइ जी उन्हनि खे नॉलेज अचे, इन्हनि शयुनि जी ख़बर पए। अच्छा, उनखां पोइ ॿी आयत में क़ाल तज़रऊन सबअ सिनीन दअबा फमा हसदतुम फज़रूहु फी सुंबलिही इल्ला क़लीलन मिम्मा ताक़ुलून। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे जीअं इहो स्टेटमेंट ॿुधाई,
यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका तालीम हुई, जेको इल्मु हुयो, उहो अल्लाह जी तरफ़ां हुयो। यूसुफ अलैहिस्सलाम सम्झी वियो त इहो जेका शइ आहे, इहो जेको हे ॿुधाए थो, इहा का मामूली शइ न आहे, इहा हिकिड़ी इमरजेंसी वारी शइ आहे। ऐं इमरजेंसी बि सॼी क़ौम लाइ आहे, सॼे मुल्क लाइ आहे, कि हिकिड़े माण्हू जो या हिकिड़े ख़ानदान जो हिकिड़ो मसइलो न आहे, इहा सॼी इमरजेंसी वारी शइ आहे। छो जो पहिरें दफ़े में जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़्वाबु ॿुधायो वियो, यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानहू ताला जी तारीफ़ बयानु कई, अल्लाह ताला जो पैगाम पहुचाईं, तबलीग कयो। पर हाणे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई ऐं हुन इहा बि चयोसि त सॼा माण्हू हिन शइ जो वेट था कनि अलनास, त यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे तबलीग न कई। छो यूसुफ अलैहिस्सलाम सम्झी विया त इहो जेको ख़्वाबु आहे, इहो जेका ॻाल्हि आहे, इहा हिकिड़ी वॾी शइ आहे, ऐं इन शइ जे करे मुल्क जेको आहे तबाह थी सघे थो, मुल्क में जेको आहे मुल्क में ॾुकर पइजी सघे थो। ऐं उहा हिन जेको आहे डायरेक्ट इन ख़्वाब जी ताबीर ॿुधाए छॾी। यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त 7 साल जेके आहिनि उहे ॾाढा सुठा हूंदा, मींहुं वसंदो, रिज़्क़ हूंदो, हर शइ हूंदी। उहे 7 साल तव्हां जेको आहे पोख कजो, नॉन स्टॉप पोख कजो, ऐं हिकिड़ो माण्हू बि न, सॼे मुल्क जा माण्हू जेके आहिनि उहे पोख कनि, महिनत कनि। 7 साल जेके आहिनि उहे ॾाढा सुठा हूंदा। पर उनखां पोइ वरी ॿिया जेके 7 ईयर्स, ॿिया 7 साल ईंदा, उहे 7 साल क़हत ज़दा ईंदा। ऐं उन में जेके 7 साल तव्हां पोखियो था, जंहिंमें मींहुं वसे थो, जंहिंमें सभु कुझु थिए थो, उहो एतिरो खाओ बि न, उन मां खाओ बि थोरो, ऐं जेको आहे इलाही तव्हां जेको आहे स्टोर करे छॾियो। पोइ जेके ॿिया 7 साल ईंदा, उन मां ॿिया जेके 7 साल ईंदा, उन्हनि 7 सालनि में तव्हां उन्हनि मां खाईंदो ऐं थोरो तव्हां छॾींदो। ऐं उन मां जेको आहे तव्हां जेको पोखियो था, उहो ॿूटनि मां उन मां कढो बि न। जीअं मकई जा दाणा आहिनि, उन्हनि खे कवर थियल आहे, मकई जा कवर थियल आहे, सॼे गोशन में पई आहे, त उहा उन्हनि मां तव्हां कढो बि न, सिर्फ़ु तव्हां पोख कयो, महिनत कयो, ऐं उहा पोख कंदा रहो 7 साल इलाही महिनत कयो। उनखां पोइ जेको आहे ॿिया 7 साल जेके आहिनि तव्हां उहो खाईंदव। उनखां पोइ जेको थोरो हुयो उहो बचंदो। त हाणे चई फी सुंबुलातिन इल्ला क़लीलन मा ताकुलून, तव्हां सिर्फ़ु थोरो खाइजो। जेके 7 साल ख़ुशी वारा आहिनि, हाणे स्टोर भरिया पिया आहिनि, फ्रिज या घर में हर शइ पई आहे, पर चवनि थो त तव्हांखे खाइणो थोरो आहे। अगरि तव्हां घणो खाधो त प्रॉब्लम थी वेंदो। नेक्स्ट 7 ईयर्स जेके हूंदा उहे इलाही क़हत ज़दा वारा रहंदा, त प्रॉब्लम थी वेंदो, इलाही ॾुकर बुख अची वेंदी। हाणे इहा शइ केरु थो संभाले सघे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहा शइ गवर्नमेंट ई करे सघे थी, हिकिड़े माण्हू जो कमु न आहे। सॼी गवर्नमेंट ई करे सघे थी इन शइ खे, पंहिंजी पुलिस फोर्स सां, आर्मी फोर्स सां, न त माण्हू पोखींदा खाईंदा वेंदा, माण्हू खे अगरि ख़बर न हूंदी। त हिन में जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम उनखे चयो त 7 साल तव्हां महिनत कयो, ऐं एतिरो महिनत कयो, ऐं तव्हां स्टोर कंदा वञो, सिर्फ़ु थोरो खाइजो, घणो न खाइजो। हाणे इहो गवर्नमेंट जो कमु आहे, इहो कंहिं हिकिड़े माण्हू, हिकिड़े ख़ानदान, कंहिं हिकिड़ी शइ जो कमु न आहे, इहो सॼी मिनिस्ट्री, सॼी गवर्नमेंट जो कमु आहे। त हुन खां चई सुम्म याती मिन बअदि ज़ालिका सबउन शिदाद याकुलन मा क़द्दमतुम लहुन इल्ला क़लीलन मा तुहसिनून। ऐं उनखां पोइ इहो ॿुधाई त ॿिया जेके 7 साल ईंदा उहे शदीद क़हत ज़दा वारा हूंदा, जंहिंमें मींहं जो फुड़ो बि न किरंदो, ऐं तव्हां जेको आहे सभु कुझु खाई वेंदो, सिर्फ़ु उन मां थोरो तव्हांखे बचाइणो आहे, ऐं उहो थोरो तव्हांखे न आहे खाइणो। हाणे पहिरियां 7 साल सावा ईंदा, ऐं उन मां जेको आहे सभु को तव्हां पोख कजो, पोइ थोरो खाइजो। ॿिया 7 साल एतिरा क़हत ज़दा वारा ईंदा सॉरी, पोइ उनखां पोइ कुझु बि कोन बचंदो, ऐं उहो तव्हां सॼो खाई वेंदो। त 7 ऐं 7 घणा थिया? 14। त जेको बादशाह जो ड्रीम हिते पूरो थी वियो। त हाणे अॻिते यूसुफ अलैहिस्सलाम छा थो चए? सुम्म याती मिन बअदि ज़ालिका आमुन फीहि युगासु नासु व फीहि यअसरून। ऐं वरी उनखां पोइ अहिड़ो साल ईंदो जंहिंमें युगास चवंदा आहिनि अगस्त, ऐं जीअं चवंदा आहिनि युगास अगस्त मां निकितल आहे, मींहुं वसणु, पर उहो परफेक्ट मींहुं हुजे, न उहा ज़हमत हुजे, न उहो घटि मींहुं हुजे, परफेक्ट मींहुं हुजे, जंहिंमें जेको इंसाननि खे खपे थो धरती ते, उहो परफेक्ट मींहुं जेको आहे 15-14 सालनि खां पोइ उहो साल ईंदो जंहिंमें परफेक्ट मींहुं वसंदो, ऐं पोइ तव्हां सभु कुझु निचोड़ींदव, ऐं सॼो हर शइ ग्रीन थी वेंदी। निचोड़ण जो मक़सदु तव्हां खीर निचोड़ींदव, तव्हांजो माल जेको आहे उहो सही थी वेंदो, तव्हां जेको आहे जूस कढंदव, हर शइ। उहो साल अहिड़ो हूंदो जंहिंमें परफेक्ट मींहुं वसंदो। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे ख़्वाबु छा ॿुधायो? ख़्वाबु जेको हुयो उहो ताबीर ॿुधाए छॾी, पर हाणे जेका ॿी शइ आहे इहा अलाह जी तरफ़ां उन्हनि खे ख़बर हुई त हाणे इहा शइ जेका आहे उहा उनखे ख़्वाब जी ताबीर न हुई, इहो बादशाह जो ख़्वाबु न हुयो। इहा शइ सिर्फ़ु यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे ॿुधाए थो त पोइ जेको तव्हांजो साल ईंदो, उन साल में तव्हां जेको आहे निचोड़ींदव, ऐं तव्हां पोखींदव, ऐं तव्हांजे असांजे मुल्क में ख़ुशहाली थी वेंदी। हाणे इहो हिकिड़े माण्हू जो मसइलो न हुयो, इहो सॼे माण्हू जो। हिन में यूसुफ अलैहिस्सलाम जो ख़ानदान बि, जेके सॼा ख़ानदान हुया उन्हनि जो, अगरि यूसुफ अलैहिस्सलाम इन्हनि खे इहा शइ न ॿुधाए हा त
त सभु जेके आहिनि कहत ज़िदा में, उन में यूसुफ अलैहिस्सलाम बि हुया कहत ज़िदा में अची वञनि हा। ऐं जॾहिं कहत ईंदो आहे कंहिं बि मुल्क में ॾुकरु ईंदो आहे त उते फ़साद, झेड़ा, क्राइम ऐं हर शइ थींदी आहे। यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे हिकिड़ी जेल में वेही करे उनखे हिकिड़ी पॉलिसी ॾेई छॾी, उन ख़्वाब जे ज़रिए अलाह जे जेका नॉलेज हुई उन्हनि खे हिकिड़ी पॉलिसी ॾेई छॾी, ख़्वाब जी ताबीर त ॿुधाई। उनखां पोइ उनखे 15 साल जे बारे में बि ॿुधाए छॾी त उहो साल अहिड़ो ईंदो उन में तव्हां जेको आहे परफेक्ट मींहुं वसंदो, अलाह जी तरफ़ां रहमत ईंदी ऐं तव्हां हर शइ वरी ग्रीन साई थी वेंदी। त गवर्नमेंट खे हाणे इन में छा जो कमु आहे? हिकिड़ी शइ त हिन में इहा आहे त 7 साल तव्हांखे सिर्फ़ु पोखणीअ तव्हांखे बचाइणो आहे। असांजे दीन में छा आहे त जमा न कयो, पर जॾहिं इंडिविजुअल हिकिड़े माण्हू जी जमा करण जी ॻाल्हि आहे त उते जमा नाहे करिणो। अलाह सुब्हानो ताला चए थो त माल एतिरो जमा न कयो, ऐं ज़कात इहे शयूं, ख़ैरात, सदका इहे शयूं बि आहिनि। पर हिते जॾहिं मुल्क जे बारे में ॻाल्हि अची थी वञे, जॾहिं इलाही माण्हुनि जे बारे में ॻाल्हि अची थी वञे, त इते डिसीशन जेको वठंदो इहा गवर्नमेंट वठंदी। इहे की हिकिड़े ख़ानदान वारो, हिकिड़ी फैमिली वारो न वठंदो, इहो सिर्फ़ु डिसीशन गवर्नमेंट वठंदी। गवर्नमेंट खे पंहिंजे माण्हुनि जे लाइ सोचणो हूंदो आहे। जीअं हाणे कोरोना वायरस आहे, माण्हू चवंदा लॉकडाउन आहे, असांखे परेशानी आहे, असांखे इहे शइ आहे। गवर्नमेंट सोचे थी, उन्हनि खे स्टेटिस्टिक्स, उन्हनि खे इहा शइ आहे, हेतिरी तेज़ी सां वायरस वधे थो, अगरि असां इहे लॉकडाउन न कया त अॼु खां महीने खां पोइ इहो वायरस किथे पहुचंदो ऐं केतिरनि माण्हुनि खे नुक़सानु थींदो। त इहा ख़बर सिर्फ़ु गवर्नमेंट खे आहे, छो गवर्नमेंट वटि इहा शइ जो हिसाबु हूंदो आहे, अहिड़नि क़िस्म जी तालीम इल्मु हूंदो आहे त अगरि असां हाणे कंट्रोल न कयो त अॼु खां 15 ॾींहं खां पोइ, महीने खां पोइ इहा शइ डबल थी वेंदी, ट्रिपल थी वेंदी। त उनजे करे गवर्नमेंट जेको आहे पंहिंजे फोर्स सां लॉकडाउन थी करे, सभु कुझु करे थी, पर इहा शइ माण्हुनि खे ख़बर नाहे। माण्हू चवंदा आहिनि त न, असांखे तव्हां जेल में बंदि करे छॾियो, कोरोना वायरस कोन्हे को, असांखे हीअं थी वियो, तव्हां हीअं ज़ुल्म था कयो, असां मास्क न पाईंदासीं। पर गवर्नमेंट खे ख़बर आहे त असां छा था कयूं ऐं असांखे छा करणु घुरिजे। इहो हिकिड़ो गवर्नमेंट लेवल जा जेके आहिनि उहे डिसीजन्स हूंदा आहिनि। जीअं हिकिड़े घर जो माण्हू आहे, उहो घर जो वॾो आहे, ख़र्चु हलाए थो, पोइ उनखे ॿार या कुझु चवनि था असांखे हे बि खपे, असांखे हे बि खपे, उन माण्हू खे ख़बर हूंदी त मां कहिड़े नमूने ख़र्चु कंदुमि त इहो महीनो सही गुज़री सघंदो, उन में ॿारनि जो बि फ़ाइदो थींदो ऐं घर जो बि घर सही हली सघंदो। उहो अगरि ॿारनि जे चवण ते उनखे सभु कुझु वठी ॾिए त उनखे ख़बर आहे त आख़िरी महीने में पोइ जेको आहे मूंखे कंहिंखां न कंहिंखां वठिणो पवंदो। त इनजे करे गवर्नमेंट जेका आहे उनखे पंहिंजे माण्हुनि जे बारे में सोचणो हूंदो आहे, माण्हुनि जे बारे में सोचणु घुरिजे त असांजी जेका इकानमी आहे गवर्नमेंट जी, हर गवर्नमेंट जी उहा इकानमी कीअं हलणु घुरिजे। हिन में ख़्वाब में ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जेका शइ ॿुधाए थो, उन्हनि खे हिकिड़ी सॼी पॉलिसी थो ॾिए, छाजी इकोनॉमी जी हिकिड़ी पॉलिसी थो ॾिए त 7 साल जेके आहिनि उहे तमामु सुठा हूंदा, उनखां पोइ ॿिया 7 साल शदीद ख़राबु ईंदा, उन में को बि मींहुं न वसंदो, कुझु बि न थींदो, ऐं उन में तव्हां 7 साल जेको पोखींदो उहो खाई वेंदो ऐं थोरो सिर्फ़ु बचंदो। पोइ वरी हिकिड़ो साल जेको ईंदो उहो अहिड़ो ईंदो, उन साल 15 साल में तव्हांखे परफेक्ट मींहुं ऐं परफेक्ट रिज़्क़ जेको आहे अलाह सुब्हानो ताला मोकिलींदो ऐं तव्हां जेको आहे उन में सभु कुझु वरी हर शइ साॻी थी वेंदी। त हुननि खे पहिरियां होपलेस वारी शयूं ॿुधाए थो, पर चवंदो तव्हां उहे शयूं इंतज़ारु कयो, 14 सालनि खां पोइ हिकिड़ो साल ईंदो, उन में इहा शइ वरी थींदी। त अलाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अलाह ताला असां सभिनि खे हिदायत ॾेई असांखे अहिड़े क़िस्म जी शयुनि खां बचाए जो असां माण्हुनि सां ईअं ख़राबु हलूं या असां शयूं कूड़ ॻाल्हायूं, ऐं अलाह ताला असांखे अहिड़नि माण्हुनि खां बि बचाए जेके असां सां कूड़ ॻाल्हाइनि। असांखे भलाई करणु घुरिजे, सिर्फ़ु वन वे, हिकिड़ी साइड खां भलाई करणु घुरिजे। असांखे माण्हुनि मां उमेदु न रखणु घुरिजे, असांखे उमेदु कंहिंखां रखणु घुरिजे? अलाह सुब्हानो ताला खां। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।